साल सॼी सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि जेको आहे एहतिजाज थी रहियो आहे। असांजो अॼु हिते गॾु थियण ऐं जेके बि दोस्त तंज़ीमी दोस्त आहिनि उन्हनि जो गॾु थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे। मक़सदु इहो आहे त अरबाब भील जेको आहे मुसलसल जेलनि में कूड़नि केसनि में जेको आहे उनखे जेल में वाड़ियो वियो आहे। हुनजी नींगर जेका आहे गंगा उहा फोत थी वई। वॾनि माण्हुनि खे पैरोल ते बि छॾियो थो वञे, पर अरबाब भील खे जेको आहे पैरोल ते बि न छॾियो वियो। उनजी आख़िरी दीदार बि नंढड़ी जो जेको आहे उनखे नसीबु न थियो। असां चऊं था अरबाब भील ऐं क़ौमी तहरीक जा जेके बि साथी जेके जेलनि में आहिनि, जिन्हनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, तव्हां ॾिसो पिया मुसलसल SUP दोस्त खोड़सारा ज़ैन भुट्टो सभु जेके जेलनि में आहिनि, उन्हनि ते जेके कूड़ा केस आहिनि उहे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि। ठटे ज़िले जो शऊर जागी चुको आहे। ठटे जो शऊर सियासी समाजी अॻवान ठटेवासी शहरवासी सरापा रोडनि ते निकिरी आया आहिनि। इहा हिकिड़ी घुर कनि पिया त अरबाब भील असल हिन सिंध जो धरती धणी जो वारिस आहे। उनखे कूड़नि केसनि में जेल में वाड़ियो वियो आहे। उनखे जेको आहे सो पैरोल ते आज़ादु नथो कयो वञे। जेके ॿिया वॾा माण्हू आहिनि या जेके मंशात फ़रोश आहिनि, जेके हाई लेवल जा जेके वॾा डीलर आहिनि, उन्हनि खे पैरोल ॾिनो थो वञे। हालांकि उन्हनि जी का फोतगी बि न हूंदी आहे। अरबाब भील जी न्याणी फोत थी वई। अरबाब घुर कई त मुंहिंजी न्याणी फोत थी वई आहे, मूंखे पैरोल ॾिनो वञे 12 कलाकनि जे लाइ, तव्हां पंहिंजे हथनि सां पंहिंजी न्याणी खे दफ़न करे सघां। सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो करे रहिया आहिनि त अरबाब भील जेको आहे हिनखे फिलफोर आज़ादु कयो वञे, न त हीअ जेकी तहरीक आहे उहो सिंध जे अंदरि हिकु वधीक सगारी तहरीक करे असीं हलाईंदासीं।